नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर का खबर ॾींदा हलूं त यूसी फ़कीराबाद जे वार्ड नंबर 3 ॻोठ वली मोहम्मद भट्टी में बरसात जे पाणी भरिजी वञण ते ॻोठनि जूं शिकायतूं अवामी न्यूज़ में ख़बर नशर थियण ते अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण MPA मनवर अली वसाण सख़्ती सां नोटिस वठंदे टाउन कमेटी फ़कीराबाद जमील चांडिया खे ॻोठ वली मोहम्मद भट्टी जे क़दीमी क़ब्रिस्तान ऐं ॻोठ मां पाणी नेकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जंहिं ते जमील चांडियो फौरी तौर ते सफ़ाई अमले खे सांस करे ॻोठ वली मोहम्मद भट्टी में पहुतो ऐं सफ़ाई जो कमु जारी है। ॻोठण में ख़ुशी जी लहर कामरेड बचल भट्टी अवामी न्यूज़ ऑफिस पहुची अवामी न्यूज़ खे सारायो ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण MPA मनवर वसाण ऐं टाउन कमेटी फ़कीराबाद जे चेयरमैन जमील अहमद चांडियो खे दुआऊं ॾिनियूं। असां अवामी न्यूज़ जा थोराइता आहियूं जंहिं असांजे ॻोठ वली मोहम्मद भट्टी फ़कीराबाद यूसी 3 नंबर वार्ड जा मसला अवामनि ताईं पहुचाए असांजो बहादुर अॻवान मंज़ूर हुसैन वसाण ऐं असांजो बहादुर अॻवान मुनवर हुसैन वसाण नोटिस वठी जीअं चेयरमैन जमील अहमद चांडियो साहब जीअं तुर्त हुकुम ते मंज़ूर साहब जे हुकुम ते मुक़ामनि जा पाणी ऐं ॻोठ जा मसला हल थी विया। असांखे गुज़ारिश आहे मंज़ूर साहब ते उन्हनि जा थोराइता आहियूं। असां चेयरमैन साहब जा बि थोराइता आहियूं। असां मुनवर वसाण साहब जा बि थोराइता आहियूं। मंज़ूर साहब खे असां ते वॾा एहसान आहिनि, अलाह से उनखे वॾी हयाती ॾींदो। मुनवर साहब जा बि वॾा थोराइता आहियूं, अलाह से उनखे बि वॾी हयाती ॾींदो। चेयरमैन साहब जा बि असां थोराइता आहियूं जे तुर्त हुकुम ॾेई पाणी मुक़ामो निकिरी वियो ऐं मिशनूं हली वियूं ऐं असांजा मसला हल थी विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़